सिजावल लाला खे खणी कराची वियो आहे। इहा ख़बर सिर्फ़ असांखे न पर दुश्मननि खे पइजी वई हूंदी। भाॼाई अल्लाह साईं असांजी हिफ़ाज़त कंदो। जेकॾहिं हू घर में आया न त बंदूक हणी बिब फाड़े रखंदीसान। छा तूं हथियार हलाए वेंदी आई? सिर्फ पुफी न, मां ऐं अम्मा भी हथियार हलाइण ॼाणो था। बाबा असांखे भी सेखारे छॾियो आहे। खुदा ख़ैर करे नैना, जेकॾहिं दुश्मन अची विया न त तुंहिंजी हिफ़ाज़त असीं कंदासीं। अल्लाह ख़ैर कंदो, पर मां हाणे वधीक खून थियण कोन ॾींदसि। नवाब खान जा जेकॾहिं माण्हू अची विया न त मां उन्हनि सां गॾु हली वेंदसि। जहिड़े करण जी का बि ज़रूरत न आहे। अदा अचे न पोइ तोखे उन्हनि जे हवाले कंदासीं, पोइ तूं भली हली वञिजा। बाक़ी हिन वक़्तु न तोखे वञणु ॾींदासीं न ई दुश्मननि खे घर में पेर रखणु ॾींदासीं। हा नैना, जेकॾहिं तूं हितां वें न त सिजावल जा सुवाल असांजे मथां हूंदा ऐं असां हितां तोखे वञणु कोन ॾींदासीं। खुदा कंदो त अहिड़ो वक़्तु कोन ईंदो। मालिक साईं ख़ैर कंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।